नाज़रीन, जमायत इस्लामी सिंध जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती चयो आहे त इमरान ख़ान जे आर्मी जे कुझु जनरलनि सां इख़्तिलाफ़ सबबि संदसि PTI जे हमदर्दनि जो बि फ़ौज ख़िलाफ़ नफ़रत वधी रही आहे। PDM जो इतिहाद घणो वक़्तु हली न सघंदो। सकरन में कार्टन रिसर्च जे 43 मुलाज़िमनि खे नौकरी मां कढण ऐं खेनि पघार न ॾियण ख़िलाफ़ तक़रीब में मुलाज़िमनि खे जमायत इस्लामी सकरन पारां हर मुलाज़िम खे 3000 राशन 1,23,000 ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कयो। ख़िताब कंदे मोहम्मद हुसैन मेहनती, जमायत इस्लामी ज़िले अॻवान कंवर राशिद मुकर्रम, आशिक़ हुसैन पठान, चाचा अनवार ऐं मज़दूर अॻवान मोहम्मद अमीन कीरियो पिणु ख़िताब कयो। ॿिए तरफ़ कार्टन रिसर्च इंस्टीट्यूट जे 43 मुलाज़िमनि लाइ खेनि पघारूं न ॾियण ऐं पको न करण ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। 30 साल पुराने मुलाजमीन को कच्चा ही रखा गया, पक्का नहीं किया गया और इसके बाद अब उनको फारिग कर दिया है, बरतरफ कर दिया है और इनके घरों में राशन नहीं है, खाना नहीं है, बच्चे बिलबिलाते हैं, घर में लोग परेशान हैं। तो उन्होंने फिर ये कहा कि इंशाअल्लाह हम सब यहाँ मिलजुल के उनकी मदद करते हैं और कुछ थोड़ी सी नकद रकम जो जमात इस्लामी के दायरे में आती है वो इंशाअल्लाह हम देकर इनकी मदद करते हैं, इनके साथ ताउन करते हैं। आप सबको मालूम है कि जमात इस्लामी एक दीनी जमात भी है, सियासी जमात भी है, खिदमती जमात भी है और वो लोगों के गरीबों का ख़ास काम करती है। अभी आपको बताया कि कोरोना के दिन हो, मैं आता रहा हूँ यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह राशिद भाई जेडीमल उन्हें डायरेक्टर सां PCC जे मज़ाकरात करे मोटियोस तो हुन इहो वाइदो कयो त आऊं 6 महीननि में हिननि जो प्रोसेस पूरो कराए ऐं हिननि खे पक्को ज़रूर करे छॾींदुसि। पर अॼु 10 सालनि खां बाद जॾहिं मां उम्रो करे वापसि पहुतो आहियां त कुर्बान उमरानी साहब मूंखे वीडियो मोकिली आहे जंहिंमें मुंहिंजो उहो भाउ जेको मुलाज़िम आहे PCC जो उहो रड़ियूं करे पियो ॿुधाए त मुंहिंजे घर में राशन ख़तम थी चुको आहे। पर ही PCC जी बेग़ैरत इंतज़ामिया खे ग़ैरत नथी अचे त असांजी पघारूं असांखे ॾियनि ऐं असांखे पको कनि। मोहतरम अमीर सूबा, ही सभु उहे माण्हू आहिनि